अस्सलाम वालेकुम दोस्तों अॼु तव्हांजे लाइ तमामु नायाबु वाक़ियो खणी आया आहियूं। सचराज चांडी जी जग मशहूरु वॉल्यूम हुई 78। हाणे हुन में हिकिड़ो कलाम हो त वहीं छॾे कंहिंजे सहारे यार तूं। हाणे हिन जो शाइर जेको हो हिन कलाम जो उहो अख़्तर बिरोही साहबु। अॼु असां अख़्तर बिरोही जी जेका आहे ही पहिराइती ॻाल्हि ॿुधाईंदासीं जेका हिन कलाम जे वाक़े सां माना मुनासिबत रखे थी। ऐं हिन में अब्दुल अज़ीज़ चाचड़ साहब जी कुझु ॻाल्हियूं आहिनि ऐं अख़्तर बिरोही जी पहिराइती ॻाल्हि आहे। उमेद तव्हां हिन खे ॿुधी करे ॾाढा ख़ुशि थींदा ऐं तव्हांजो दिलि बाग बहार थींदो। महिरबानी। अज़ा कामरान जानी मां हिकिड़ो ऑब्ज़र्वेशन पंहिंजी कई आहे। जलाल चांडियो साहब खे जेके सुहिणा माण्हू सुहिणा चेहरा घणा पसंदि हुया त हुसन परस्त चऊं अक्सर मां हुनजा दोस्त यानी ख़ूबसूरत दोस्त आहिनि अदो अख़्तर बिरोही साहब आहिनि फोटोनि में पठाण लॻे थो पियो। ऐं ही वॉल्यूम 78 में हिननि जो कलाम हिकिड़ो लॻल हो। वॉल्यूम 78 पोइ महफ़िल में जलाल चांडी साहब कलाम चयो वहीं छॾे कंहिंजे सहारे यार तूं। इहो वधीक साईं पाण ॿुधाईंदो कहिड़े सन में जेको आहे सो ही कलाम ॾिनो आहे जलाल चांडी साहब खे अख़्तर बिरोही साहब जन। ऐं हुन वक़्तु हिननि जी उमिरि छा हुई छो त इहो कलाम जंहिं धुन ते आहे न उहा फिल्म 1982 में आई इंडिया जी फिल्म हुई निकाह दिल के अरमा आंसू में बह गए उन धुन ते इहो कलाम ठहियल आहे। शाइर ही साईं जन आहिनि अख़्तर बिरोही साहब। इहा पंहिंजी ख़ुशनसीबी आहे जो असांजो हुन सां राब्तो थियो आहे या हिन महिल आहिनि असां ग्रुप ते बि आहिनि राब्ते में आहिनि पंहिंजो चैनल अथनि यूट्यूब ते ऐं एक्टिव आहिनि। साईं अब्दुल अज़ीज़ चाचड़ साहब अस्सलाम वालेकुम। साईं तव्हांजी वॾी महिरबानी तव्हां असांखे जेको आहे सो माना वॾी इज़त ऐं मान बख़्शियो। साईं मोहम्मद पंहिंजो अब्दुल अज़ीज़ साहब तमामु हिकिड़ो माना एक्टिव माण्हू आहे ऐं जलाल चांडी जी माना मुंहिंजे ख़्याल में त मुतारिफ़ जेको यूट्यूब में करायो आहे उनजो क्रेडिट जेको आहे न उहो साईं अब्दुल अज़ीज़ चाचड़ ॾे वञे थो पियो। पोइ त काफ़ी माण्हू मैदान में आया मूं बि यूट्यूब खे सर्च कयो ॾिठो पर जेतिरे क़दुरु मुंहिंजे निगाह में जेका पोजीशन आहे त इन में साईं अब्दुल अज़ीज़ वॾो वर्क कयो आहे वॾो कमु कयो आहे ऐं जलाल चांडियो जो हिकिड़ो सुठो ऐं सचो मदाह आहे। बाक़ी रही ॻाल्हि इहा त कलाम जेको आहे जो मुंहिंजो वॉल्यूम नंबर 78 पारस कंपनी हैदराबाद में जलाल चांडियो मरहूम कई हुई ऐं उन में इहा ॻाल्हि हुई त उन टाइमनि में हिकिड़ी जेको आहे सो माना मुंहिंजे ख़्याल में सलमा आगा ॻाइणी हुई फनकारा हुई हिकिड़ी क़िस्म जी ऐं उनजो गानो हुयो दिल के अरमा आंसूअ में बह गए हम वफ़ा करके भी तन्हा रह गए। त उनजे मुंहिंजे ख़्याल में जेको मुंहिंजो जलाल चांडी ही कलाम ॻायो उन ते मुंहिंजी उमिरि 22 साल हुई। हींअर मुंहिंजी जेको आहे सो उमिरि 55 खां मथे आहे सम्झो साईं। वधीक मूंखे सही नमूने सां यादि कोन थो अचे पुराणी ॻाल्हि आहे। ऐं मां उन टाइम ते ट्रांसपोर्ट डिपार्टमेंट में कमु कंदो हुउसि जंहिंमें ASRTC जूं गाॾियूं हलंदियूं हुयूं। पोइ मुंहिंजी चेकिंग ड्यूटी जी हूंदी हुई। पोइ मां मोरे में अची जेको आहे सो माना पंहिंजी कैंप लॻाई हुई। असांजी बसूं हलंदियूं हुयूं गवर्नमेंट जूं लाड़काणे खां वठी हैदराबाद ताईं। पोइ दादूअ खां पोइ पुल जे ज़रिए मोरे में वञी पोइ दौलतपुर काज़ी अहमद सकरन जे ज़रिए माना हाला बिरशाह हैदराबाद वेंदी हुयूं। पोइ मूं मोरे में अची पंहिंजो सिलसिलो रखियो मुंहिंजो ताकी मुंहिंजो जलाल चांडी साम्हूं सां मुलाक़ात थी। पोइ काफ़ी दफ़ा वञणु थियो मुलाक़ात कोन थी सघी। जलाल चांडियो खे मसरूफ़तियूं पंहिंजूं वॾो हिकिड़ो फ़नकार हो। पोइ हिकिड़े दफ़े अचानक जेको आहे सो उनजो अचणु थियो ऐं आउं बि उते पहुतुसि। पोइ उनजो हिकिड़ो मुंहिंजे ख़्याल में शागिर्दु हुयो फ़क़ीर मोहम्मद आलमाणी। पोइ उहो उते मौजूदु हुयो। जलाल चांडी जी मूं जेतिरे क़दुरु उते ॾिठो त जलाल चांडियो हिकिड़ो तमामु मिलणसार माण्हू हुयो तमामु बहितरीनु प्यार मोहबत ॾींदड़ हुयो मज़ाकिया टाइप जो माण्हू तमामु ख़ुशि तबियत
ॻाल्हि त वॾी आहे तमामु, पर मुख़्तसिर कयां थो, छो जो अज़ीज़ साहिबु मूंखे चयो आहे त थोरो पंहिंजो तफ़सील ॿुधाइजो, पोइ इन करे ॿुधायां पियो। त पोइ सभिनी जेको आहे सो माना मौजूदु शाइरनि खां शाइरियूं ॿुधई। मूंखे चई बाबा तूं बि जेको आहे सो ॿुधाए पंहिंजे तरफ़ां किथां आयो आहीं। पोइ आउं ॿुधायो साईं मां लाड़काणे मां आयो आहियां, मुंहिंजो जेको सो शागिर्दु आहियां। उन टाइम जे मां डिग्री कॉलेज लाड़काणे में शागिर्दु हुयुसि। पोइ उन करे चई ठीकु आहे बाबा तूं मूंखे पंहिंजा 2 कलाम ॿुधाए। पोइ आउं जेको चवां पोइ सम्झ में मूंखे अचे थो या नथो अचे। पोइ मूं अलाह खे संभाले मूं चयो हाणे ॿुधायूं था पिया। पोइ मूं 2 कलाम ॿुधाया हा। हिकिड़ो ॿुधायो वैं छॾे कंहिंजे सहारे यार तूं, ॿियो ॿुधायो महबूब ॾिनी टोपी ठाहे ख़ासि निशानी आहे। महबूब ॾिनी टोपी ठाहे ख़ासि निशानी आहे, ठाहे पंहिंजनि हथड़नि सां मुकी जान बजानी आहे। पोइ जलाल चांड चवंदा ॻाल्हि ॿुध अख़्तर मूंखे टोपी निशानी कोन मिली आहे, इहो आउं कोन थो ॻाए सघां। बाक़ी वैं छॾे कंहिंजे सहारे यार तूं, उते साईं वेठल हुयो हिकिड़ो, उनजो नालो खणंदो आहे, हीअ फरमाइश आहे गुलाम अहमद गचल जी। गुलाम अहमद गचल हिकिड़ो सुठो ज़मीनदार माण्हू हुयो पंहिंजे इलाइक़े जो। उहो जलाल सां हमेशह गॾु हूंदो हो, सराइकी ॻाल्हाईंदो हो। पोइ जलाल चांड खे उन बि उते चयो मुंहिंजे आॾो, मूं बि ॿुधो चए साईं छोकिरे जा कलाम मेखूं ॾाढा वणिया आहे, इहो ज़रूरु आखो, पर मेरी फरमाइश ते आखो। पोइ मुख़्तसिर ॻाल्हि साईं पोइ जलाल चांड मुंहिंजो कलाम ॻायो। ऐं मरहूम जेको आहे सो जलाल चांड जल्दी असांखां जुदा थी वियो। त मुंहिंजो जेको सिलसिलो जलाल सां हलियो हो त मुंहिंजा काफ़ी कलाम ॻाए हा साईं। इहा ई जेका असां हक़ीक़त आहे ऐं ॻाल्हि आहे जेका उन वक़्त जी आहे। तमामु दोस्तनि जी महिरबानी जेकी मूंखे जेको सो टाइम त वॾो वठी वियो आहियां, ॿुधंदा खेनि तकलीफ़ ईंदी, मां माज़रत थो कयां। वरी महिरबानी ख़ासि करे साईं मोहम्मद इलियास जी बि महिरबानी, साईं अज़ीज़ चाचड़, ॿिया दोस्त जेके बि आहिनि अञा मूं उन्हनि खे सही नमूने सां कोन महसूसु कयो आहे। जलाल जा मदा आहिनि पुराणा। वरी महिरबानी सॼी संगत खे अस्सलाम वालेकुम। दोस्तों मां सम्झा थो हीअ वीडियो तव्हांखे तमामु घणो पसंदि आयो हूंदो। जे पसंदि आयो हुजे त असांजी वीडियो खे लाइक कयो, कमेंट कयो, दोस्तनि खे शेयर कयो ऐं असांजी चैनल कामरान जानी सिंधी खे सब्सक्राइब ज़रूरु कयो। अल्लाह हाफ़िज़ दोस्तों।